साईं राशिद मोराई ऐं शहीद अब्दुल रज़ाक सुमर जे शहर मोरो जा रहवासियों ऐं बुख हड़ताली कैंप ते वेठल मुंहिंजा समूरा कारकुनो जीए सिंधुदेश जीए साईं जीएम साहब 20 मई कराची प्रेस क्लब खां जेका चंड बर्पा थी हूं त ही जिदोजहद गुज़िरियल 14 महीननि खां हली रही आहे पर हिन रियासत जे तरफ़ों जेको कराची में 20 मई ते असांजी न्याणियुनि जी तज़लील कई वई ऐं उहा तज़लील उन तज़लील जो जवाबु हिन सॼी सिंध हिन बुख हड़ताल जे शेप में बुख हड़ताल जे तसवर में हुननि खे जवाबु ॾेई छॾियो आहे ऐं ही बुख हड़ताल अञा बि जारी आहिनि अॻियां बि हलंदियूं हिननि सभिनी मूं समेत सभिनी बुख हड़ताल ते वेठल माण्हुनि जो हिकिड़ो ई नंढड़ो मुतालबो आहे हिकिड़ी एजेंट आहे त असांजा खंडे गुलकेल क़ौमी कारकुन अदीब दानिश्वर लेखक सिविल सोसाइटी जा जेके बि फर्द आहिनि वकील पेंटर डॉक्टर जेके बि आहिनि उन्हनि खे तव्हां हिन मुल्क जे आइन जे ज़िमरे में आज़ादु कयो जेकॾहिं आज़ादु नथा कयो उन्हनि खे कोर्ट में पेश कयो हिन मुल्क जो आर्टिकल 10 चए थो त कंहिं बि फर्द ते फर्द जुर्म लागू थो थिए त तव्हां उन खे अदालत पेश कयो हिन मुल्क में आर्टिकल 4 आर्टिकल 9 आर्टिकल 19 ऐं आर्टिकल 10 ये सभु शहर इनके तहफ़ुज़ बि ॾियनि था हिननि खे ॻाल्हाइण जो हक़ बि ॾियनि था आज़ादी बि ॾियनि था उन्हनि जी मर्ज़ी आहे त कंहिं बि सियासी जमायत में हू हिसो वठी सघनि था त पोइ तव्हां ही रियासत पाकिस्तान जी स्टेब्लिशमेंट जेके माण्हू खंडे गुम करे रही आहे उन्हनि जो ॾोह फ़क़ति इहो आहे पंहिंजे वतन सरज़मीन सिंध जे हक़नि जी हासिलात लाइ जदोजहद था कनि हू पंहिंजी धरती खे गुलामी मां निजात ॾियाराइण था चाहिनि रियासत वरी उन्हनि खे ई चए थी त तव्हां दहशतगर्द आहियो तव्हां लुटेरा आहियो मूंखे सोचणु ईंदो आहे त ही कहिड़ा जदीद दहशतगर्द आहिनि जेके माण्हुनि खे मारण लाइ न पर माण्हुनि जूं हयातियूं बचाइण ऐं मिसकीननि जूं हयातियूं बचाइण लाइ जदोजहद करे रहिया आहिनि असांखे फ़ख्रु आहे माण्हू ज़रूरु आज़ादु कराईंदासीं असांजा सियासी मिशन सभु अलॻि आहिनि पर हिन हिकु पॉइंट ते सॼी सिंध गॾु थी आहे गॾु थींदी जिदोजहद हले पई ऐं तुमल जमाली फर्द बल्कि हर क़ौम खे अपील थो कयां सॼी क़ौम खे हिननि जो साथ ॾियो वॉइस ऑफ मिसिंग पर्सन जो साथ ॾियो अॼु इहे असांजा दोस्त खणी रहिया आहिनि अॼु असांजा बचड़ा घुमनि अॼु असांजी न्याणियुनि ते तकलीफ़ थी थिए अॼु असांजा दोस्त असांजा बुज़ुर्ग खंडे गुम कया आहिनि सुभाणे तव्हांजे घरनि जी चौधरी जो तकद इस्तेमालु कंदा तव्हांजी न्याणियुनि जो इज़त लुटींदा उन वक़्तु अचण अॻु ई हिननि खे जवाबु ॾेई छॾियो ऐं पंहिंजा कारकुन साथी आज़ादु करायूं जीअं सिंध जो जीअं साईं